नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त आए सांगड़ में खबर ॾींदा हलूं। सांगड़ में पीपल्स यूथ ऑर्गेनाइजेशन जो प्रोग्राम पारां शहीद जमहूर कायदे अवाम जुल्फकार अली भुट्टो जी 93वीं जन्म ॾींहं जे मौके ते केक काटियो वियो। उन मौके ते PYO डिस्ट्रिक्ट सांगड़ जे अॻवान मीर काशिफ टालपुर ऐं पीपल्स पार्टी खडड़ो जो अॻवान हाजी लियाकत ऐवान मीर अली दोस्त टालपुर, पीपल्स यूथ खडड़ो जो अॻवान राणा आमिर राजपूत, फहद हुसैन ऐवान, सलीम मलिक, काशिफ टालपुर भुट्टे साहब जी नज़रिए ते ॻाल्हायो। चयो त अॼु असां पंहिंजे अज़ीम लीडर शहीद जुल्फकार अली भुट्टो जी सालगिरह मल्हायूं पिया। शहीद जुल्फकार अली भुट्टो शख्सियत जो न पर एक तहरीक ऐं नज़रिए जो नालो हो। शहीद जुल्फकार अली भुट्टो जमहूरियत के मजबूत करण लाइ अहम किरदार अदा कयो। कायदे अवाम शहीद जुल्फकार अली भुट्टो पंहिंजी न्याणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो के पंहिंजे नक्शे कदम ते हलाईंदे उहा ई ॼाण ॾिनी जेका हिन पाण अपनाई हुई। शहीद जुल्फकार अली भुट्टो मुल्क के 73 जो आइन ॾेई मुल्की अवाम के जीअण जो हक़ ॾिनो। उन मौके ते कारकुननि पारां सालगिरह जी खुशी पिण मल्हाई वई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।